بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي التأملات القرآنية أسانجو برنامج ہے اجو ہے خیر سان اللہ تعالی قبول کرے. حصو 100 نمبر اسانجو حصو اللہ اسان کے یا اللہ اسان کا یہ عمل قبول کرے जेको असांखे हिमत ॾिनई ऐं असांखे ताक़त ॾिनई ऐं तव्हांखे ॿुधण जी बि हिमत ॾिनई त हिन 100 हिसे ताईं असीं पहुची विया आहियूं. अॼु जेके असां वटि आयत आहे 31 आयत सूरत अर्राद जी आहे. अज़ीम आयत आहे. असीं 100 आयत में सायो करे इहा 100 आयत में अचे पहुचायो आहे त छो जो असां शान जेको आहे क़ुर जो अज़ीम आहे. पहिरियां असीं छाजे लाइ था क़ुर जो तअम्मुल कयूं, छो जो अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा अफ़ला यतदब्बरून अलक़ौल. अलाह ताला असांखे जेॾीमहिल मेहणा क़ुर में ॾिए थो ऐं चए थो छो नथा हिन क़ुर खे पढ़नि, छो नथा हिन क़ुर खे सम्झनि, छो नथा हिन क़ुर जो तर्जुमो करे सम्झनि, छो नथा हिन क़ुर मां फ़ाइदो वठनि, छो नथा हिन जे क़ुर जा ख़ज़ाना कढनि. हीउ क़ुर अज़ीम आहे. अल्लाह पंहिंजे रूह मां करे रूह मोकिलियो आहे. अलाह ताला क़ुर में असांखे चए थो वकज़ालिक औहाइना इलैक रूहन मिन अमरिना मा कुंत तदरी मल किताब वल ईमान. मुहम्मद तोखे कहिड़ी ख़बर हुई पहिरियां हिन क़ुर जी. हीउ जेको क़ुर मूं तो ॾे नाज़िल कयो मूं पंहिंजे रूह मां करे मोकिलियो आहे. ऐं हीउ क़ुर जो शान तमामु अज़ीम शान आहे. असां अॼु जेके असां वटि आहे इहा सूरत रात जे 31 आयत आहे. उन में अल्लाह ताला चए थो वलो अन क़ुरआन अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वलो अन क़ुरआनन सुय्यरत बिहिल जिबाल औ क़ुत्तिअत बिहिल अर्द औ कुल्लिम बिहिल मौता बल लिल्लाहिल अम्रु जमीआ अफलम ययअसिल लज़ीना आमनू अल्लौ यशाअल्लाहु लहदन नास जमीआ वला यज़ालु लज़ीना कफ़रू तुसीबुहुम बिमा सनअू क़ारिअ औ तुहिल्लु क़रीबन मिन दारिहिम हत्ता यअतिय वअदुल्लाहि इन्नल्लाह ला युख़्लिफ़ुल मिआद. असांजी शुरूआत में जेकी आयत जो लफ़्ज़ आहे असां उन ते तर्जुमो कंदासीं, उन ते सर्च कंदासीं. अलाह ताला चए थो हिन आयत में छो जो काफ़िरनि उन नबी करीम खां चयो त असांखे मौजिज़ा ॾेखार, असांखे करामतूं ॾेखार त पोइ असीं मञींदासीं ऐं ईअं असीं तोखे कोन मञींदासीं. त अलाह ताला उन्हनि खे जवाबु अहिड़ो ॾेई छॾियो त हीउ जेको क़ुर तव्हां वटि नाज़िल थियो आहे ऐं तव्हां नबी करीम पढ़े थो तव्हां ते, इहो अहिड़ी शइ आहे हीउ क़ुर जो हिन जे क़ुर सां, हिन जे आयतुनि सां, हिन जे ताक़त सां जे न अल्लाह ताला चाहे इन क़ुर सां जेतिरो तव्हांजो यकीन हुजे त तव्हां हिन क़ुर सां जबलनि खे हिलाए सघो था. हिन जबलनि खे तव्हां पंहिंजी जॻह तां अॻिते पोइते करे सघो था जे तव्हांखे यकीन क़ुर ते हुजे ऐं क़ुर ते अमल हुजे. एॾो हिन क़ुर में अल्लाह ताला ताक़त रखी आहे. जान छा आहे असांजी मास जी जान आहे, खून आहे जा मास आहे जा छा आहे अंदरि, पर ही जबल जेके आहिनि पथरनि जा आहिनि. अल्लाह ताला चए थो हिन क़ुर सां सुय्यरत बिहिल जिबाल, हिन जबलनि खे तव्हां अॻिते पोइते करे सघंदो, हिन जबलनि खे तव्हां हलाए सघंदो पंहिंजी जॻह ते. एतिरी अल्लाह ताला हिन क़ुर में ताक़त रखे छॾी आहे. ऐं उन खां पोइ वरी चए थो सुय्यरत बिहिल जिबाल औ क़ुत्तिअत बिहिल अर्द, हिन ज़मीन खे तव्हां फाड़े सघो था, ज़मीन खे छिनी सघो था. इन एतिरी ताक़त हिन क़ुर में आहे. इन खां पोइ वरी चए थो औ क़ुत्तिअत बिहिल अर्द औ कुल्लिम बिहिल मौत, जाम मुअलनि सां बि तव्हां ॻाल्हाए सघो था एतिरे क़दुरु. पर उन खां पोइ आयत में आख़िरी में अल्लाह साईं बल लिल्लाहिल अम्रु जमीआ, इन खां पोइ औ कुल्लिम बिहिल मौत बल लिल्लाहिल अम्रु जमीआ, अल्लाह जी मर्ज़ी आहे, अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह जीअं चाहे ईअं करे. त हिते असांखे अल्लाह ताला इशारा थो ॾिए सिर्फ़ु त अल्लाह जी मर्ज़ी आहे सभु शइ. पर असांखे छा ॾिसो न सम्झाए छॾी, इशारा अहिड़ा ॾेई छॾी हिन आयत में त तव्हां मौजिज़ा घुरो था त कंहिं ॾाची जबल मां निकिरे, या को खूह मां पाणी निकिरे, या कंहिं हथनि मां पाणी निकिरे, या पथर को ॻाल्हाए. हीअ त नंढी शइ आहे, थोरी शइ आहे. हीउ क़ुर में अल्लाह ताला जा जेको तव्हां ॾे मोकिलियो आहे, जे तव्हां इन खे सम्झो ऐं इन ते अमल कयो त हीउ क़ुर तमामु वॾी हिकिड़ो मौजिज़ो आहे अल्लाह जे तरफ़ां तव्हां वटि. तव्हांखे क़दुरु आहे या न आहे तव्हां उहो सम्झंदो पोइ या अॻिते. पर हिन क़ुर जहिड़ो मौजिज़ो ॿियो कहिड़ो मौजिज़ो कोन्हे.
तॾहिं अलाह असांखे हुते हुकुम थो करे जिथे क़ुर खे सम्झो, क़ुर खे पढ़ो, क़ुर ते अमल कयो। पर असीं पढ़ूं था, दौर था कयूं, पर उन ते अमल कोन्हे। तंहिंजे करे असां हिन क़ुर में फ़ाइदो कोन था वठूं ऐं हिन खे असीं वेढ़े विछड़े अॻिणी में रखे था छॾियूं मथे। ऐं इहो अलाह ताला असांखे क़ुर हिन जे करे कोन मोकिलियो आहे त ईअं कयो क़ुर खे। अलाह ताला क़ुर खे असीं ज़िंदगी पंहिंजी सॼी इन ते हलाइणो, असांखे ज़िंदगी हिन ते हलाइणो करणु। हीउ क़ुर जेको अहिड़ी शइ आहे जो इंसान जे जान में ई अमल थी वञे ऐं क़ुर जो आयतूं सम्झे त ही इंसान खे अलाए छा इंसान न पर जबलनि खां वॾो करे छॾींदो। इंशा अलाह हिन में आख़िरी में किसो तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकिड़े साहिबी जो क़ुर पढ़ंदो हो। पर पहिरियां असीं ॿुधो त हिते अलाह साईं ॾिसो केॾो क़ुर में ताक़त रखी आहे असांजे लाइ। तफ़सीर सादी में ॾिसंदो या बैदावी में या काफ़ी तफ़सीरुनि में अलाह ताला जंहिंमहिल असांखे हिन में चए थो हिन क़ुर सां वलो अन क़ुरआनन सुयरत बिल जिबाल, जबलनि खे तव्हां हलाए सघो था पंहिंजे जॻहियुनि तां। अलाह जे क़ुर सां एॾी ताक़त आहे जो हिन ते तव्हां जे अमल कयो त हिन जबलनि खे पंहिंजी जॻह तां हलाए सघो था। ऐं हीअ अलाह जे कलाम सां उन खां पोइ ॿियो वरी ऐं क़ुत्तअत बिल अर्द, तव्हां हिन ज़मीन खे चीरे सघो था। कंहिं उलमा चयो त चीरूं था वण पोखियो या नहर कढो या खूह खोटियो, इहा ताक़त आहे हिकिड़ी इन में। ऐं उन मां पाणी थो ज़मीनुनि मां फाटे निकिरे थो, ज़मीनुनि मां खूहनि मां, पोइ तव्हां वण पोखियो था। क़ुत्तअत बिल अर्द, वण पोखियो था त ज़मीन चीरजे थी, उन मां वण निकिरनि था। ऐं कुल्लिम बिल मौत, हीउ ॾिसो न एॾो वॾी ताक़त अलाह साईं चए थो त जे इन आयतुनि सां तव्हां मुअलनि सां ॻाल्हाए सघो। त ॾिसो न जे अमल तव्हां इन ते हूंदो क़ुर ते, त हीउ अलाह ताला सिर्फ़ु इशारा थो असां ॾे करे त तव्हां जे हिन क़ुर ते अमल कंदो त वॾी ताक़त आहे हिन क़ुर में। पर असां हिन ते अमल आहे असांजो कोन्हे, 1000 में 1% बि अमल कोन्हे। पोइ असीं चऊं था त असांखे मौजिज़ा खपनि, असांखे अलाह साईं असां छो नथो ॾिए, छा न छो। हिते त अलाह साईं हिते वरी बि चए थो अफ़लम यअसिल्लज़ीना आमनू अल्लौ यशाअल्लाहु लहदन्नास जमीआ। मुख़्तसर करे आयत वॾी आहे उन ते ॿुधायूं था त अलाह चए थो त जे न माण्हू मोमिन जेके छो नथा सम्झनि, अफ़लम यअसिल्लज़ीना आमनू, मोमिन छो नथा सम्झनि त हीउ ॾिसो लहदन्नास लौ शाअ अल्लाह, अल्लाह जिन चाहियां त सभई असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा मोमिन करे छॾिया। सभई उम्मत जेकी मख़लूक आहे अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा हुजनि, सभई जेके मख़लूक आहे उमर बिन ख़त्ताब जहिड़ा हुजनि, बिलाल बिन रबाह जहिड़ा हुजनि। पर अल्लाह साईं कंहिंखे इख़्तियार करे थो, तोखे मूंखे, जो ही क़ुर पढ़ूं ऐं क़ुर सम्झूं। उन मोमिन धार कंदो, मुनाफ़िक़ धार कंदो, काफ़िर धार कंदो। त इन मां असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे त तूं मां जेको पंहिंजे पाण खे साड़ियूं था या भॼूं था, या दिलि में ॾुख थो थिए त यार माण्हू मोमिन छो नथा थियनि, जा मुस्लमान छो नथा थियनि, जा जेके फ़िरक़ा आहिनि छो ऊंदहि में बि था किरल, जा क़बरुनि ते मिटियूं बि था खाइनि, छो बि था ईअं कनि। त अलाह साईं इहो हिकिड़ो असांजे लाइ तसली थो ॾिए त लौ शाअ अल्लाहु लहदन्नास जमीआ, अल्लाह जी मर्ज़ी जे हुजे हा त सभिनी खे हिदायत ॾेई सघे हा। त असांखे इहो अलाह ताला सबक़ु ॾिए थो त तव्हां जेॾीमहिल सम्झो था त असीं क़ुर पढ़ूं था ऐं अलाह साईं असांखे हिदायत ॾिनी आहे, त इहा तव्हांजे लाइ हिकिड़ी वॾी नेमत आहे अलाह जी तरफ़ां, इन जो तव्हां शुकुरु कयो। तव्हां इन काफ़िरनि जहिड़ा थी सघो हा, तव्हां इन मुनाफ़िक़नि जहिड़ा थी सघो हा। त सभु को पंहिंजे मथे ते हथु रखे ऐं सोचे त पाण कहिड़े रस्ते ते आहे, पाण कहिड़े रस्ते ते आहे। वला यज़ालु लज़ीना कफ़रू, इहे जेके अॼां के काफ़िर जेके हाणे कुफ़्र ते हलनि बि था ऐं हू सम्झनि था त असीं हिननि खां भला हूं, असीं हिननि खां बहितर हूं। ही मुला, ही जेके आहिनि ॾाढियूं रखाए, निमाज़, हर हर वुज़ू, हर हर अज़ान, ही हलाल आहे, ही हराम, असांजी मर्ज़ीअ जेको कयूं असांजा पैसा आहिनि, असांजी ताक़त आहे, असांजी जवानी आहे। इहे जेॾीमहिल मौत जेॾीमहिल वेझो ईंदो न, पोइ चवंदा त हल असां न मुला हुजूं हा, असीं दीनदार हुजूं हा, त असीं हींअर अॻिते जॾे वञूं था असांखे ख़ौफ़ न हुजे हा। हत्ता यअतिय वअदुल्लाह, अल्लाह साईं ॾिसो केॾी आयत अज़ीम आहे। चए त वला यज़ालु लज़ीना कफ़रू हत्ता यअतिय वअदुल्लाह, जे काफ़िर जेके आहिनि कुफ़्र ते पंहिंजे ते हलंदा पिया, पंहिंजी जवानी जो नशे में, पंहिंजे पैसनि जे गुरूर में, पंहिंजी इज़त, पंहिंजी ताक़त, पंहिंजो नशो, पंहिंजो हुक्मरान हुअनि जा वज़ीर हुअनि जा अमीर हुअनि, उन्हनि जे पे हलंदा। हत्ता यअतिय वअदुल्लाह, जेसि ताईं अलाह जो हुकुम अचे। इन अल्लाह ला युख़्लिफ़ुल मिआद, अलाह साईं पंहिंजो वाइदो पूरो ई कंदो।
पूरो ई कंदो त मोमिननि खे इहो हिकिड़ो अलाह साईं ॿुधाए थो त तव्हां इन शइ जो परेशान न थियो, तव्हांखे दिलि में ॾुख न थिए, तव्हां ख़ुशि थियो त अलाह ताला असांखे मोमिननि जे रस्ते में रखियो आहे। जेके असीं क़ुर पढ़ूं था ऐं क़ुर सम्झूं था, क़ुर जो तर्जुमो करे ॿुधूं था, असीं ॿियनि खे ॿुधायूं था, अहल औलाद खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे फैमिली वारनि खे असीं उन्हनि खे बि ॿुधायूं था। असां बि थी सघूं हा हिन मुनाफ़िक़नि वांगुरु, असां बि हिननि काफ़िरनि वांगुरु, हे बि माण्हू जेके बेदीन आहिनि असीं उन्हनि वांगुरु बि थी सघूं हा, असां काफ़िरनि मां बि थी सघूं हा, असीं ॿियनि फ़िरक़नि जेके ग़लति रस्ते ते अची विया उन्हनि ते बि थी सघूं हा। पर असांखे शुक्र करणु खपे, अलाह असांखे चाहे थो त असीं शुक्र कयूं। छो जो अलाह असांखे अहल सुन्नत जे ऐं क़ुरानी सुन्नत जे नबी करीम जे हलायो असांखे, जीअं न त असीं ॿियनि रस्तनि जा बि थी सघूं हा। छा उहे कोन्हनि असांजा माइट मिट ॿियनि रस्तनि जा जेके ॿियनि फ़िरक़नि में बि था ॿुॾनि, क़बरुनि ते सुता पिया आहिनि ऐं क़बरुनि जे पोयां ऐं तावीज़नि जे पोयां, फिलाणे जे पोयां असांजो पीर आहे, असांजो मुर्शिद आहे, असांजो छा हिननि खे मुर्शिद असांजे नबी करीम पूरो कोन थो लॻे असांखे? असांजे हिननि जो जेको असांजो नबी करीम प्यारो मुर्शिद उन्हनि जे लाइ खोड़ न आहे, पर हिननि जे लाइ क़ुर जेको अलाह साईं नाज़िल कयो आहे आसमाननि जे मथां, इहो असां हिननि जे लाइ पूरो न आहे, पर अलाह साईं हुननि खे अंधो करे छॾियो, ग़लति रस्ते ते आणे छॾियो। तोखे मूंखे जे हिन क़ुर जे रस्ते ते आणियो अथसि अलाह ताला, त इहो इन खां वधीक तूं ॿुधा त इन खां वधीक असांजे मथां कहिड़ी नेमत हूंदी। तंहिंजे करे असां दोस्तनि खे चवंदा आहियूं त वॾे में वॾो शुक्र इहो कयो त असांखे अलाह ताला असांखे क़ुर ऐं हदीस जे रोशनी ते आंदो अथसि। तौहीद, अलाह खां सवाइ असीं ॿिए कंहिंजे अॻियां झुकूं कोन था, अलाह खां सवाइ असीं ॿिए कंहिंखां डिॼूं कोन था, अलाह खां सवाइ असीं ॿिए कंहिंखे पुकारियूं कोन था, अलाह खां सवाइ असीं कंहिंखे उमेद कोन था रखूं। सभु शइ अलाह जे हथ में आहे। हीअ जेके मुशरिक आहिनि अॼुकल्ह तव्हां असां ॾिसूं बि था छा चवंदा असां मुर्शिद जी मर्ज़ी आहे। मुर्शिद छा आहे? इंसान आहे, पैदा थियो आहे, जीअं माउ पीउ ॿार ॼणींदा आहिनि उतां निकितो आहे, जे माउ पीउ जे पेट मां आयो आहे ऐं दुनिया मां हिते हले चले थो त उनखे पाणी जी ज़रूरत पए थी, खाइण जी ज़रूरत पए थी, हुनखे वॉशरूम वञण जी ज़रूरत पए थी। इहो त उन जे हथ में हर शइ ॾेई छॾी आहे। इहो ई कोन थो हुन सोचे त हीअ जेॾीमहिल मरंदो त हिनखे असीं लटा लाहे असीं ग़ुस्ल ॾींदासीं, असां हिनखे निमाज़ पढ़ंदासीं, हिनखे कफ़न ॾींदासीं, असीं खॾ खोटरे क़ब्र में हिनखे पूरे ईंदासीं ऐं हिन मथां मिटी लाहींदासीं। ऐं हींअर वरी हर ही ज़िंदा आहे त चवंदा इन जी मर्ज़ी आहे, हर शइ मुर्शिद जे हथ जी आहे। असांखे तॾहिं दिलि में ॾुख थींदो आहे, के माण्हू असां ॾिसंदा आहियूं चवंदा आहियूं भाई हीअ मुर्शिद जी भलाई आहे, अलाह जी भलाई कान्हे, अलाह जी भलाई त उते कान्हे, मुर्शिद जी भलाई आहे। कंहिंखां पुछंदे त भाई ॿनी ॿारो माशाअल्लाह कीअं वरितई, चवंदो यार मुर्शिद जी भलाई आहे, बसि मुर्शिद जी दुआ आहे, मुर्शिद जी अलाह जी भलाई। अलाह ताला क़ुर में जे न ही पढ़नि क़ुर सम्झनि त ईअं कोन चवंदा। अलाह ताला चए थो वमा बिकुम मिन निअमतिन फमिन अल्लाह, अलाह ताला चए थो जेके बि तव्हां वटि नेमतूं आहिनि मुंहिंजे तरफ़ां आहिनि। असीं चऊं त हे मुर्शिद जी असांजी भलाई आहे। ऐं हीअ अलाह ताला ॿी जॻह ते क़ुर में चए थो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, मुंहिंजूं नेमतूं तव्हां ॻणियो त तव्हां ॻणे कोन सघंदव। ॾिसो न अलाह ताला चए थो नेमतूं मुंहिंजूं आहिनि, हीअ था चवनि असांजे मुर्शिद जूं आहिनि, असांजे पीर जूं आहिनि, असांजे वलीअ जूं आहिनि। ठीकु आहे, उहो इंसानु हो, भलो हो, अलाह वारो हो, पर उहो तव्हांखे इहे त कोन चयो आहे त हाणे अलाह जो नेमतूं बि मुंहिंजे खाते में लिखी छॾियो। उहो क़यामत ॾींहुं तव्हांखे चवंदो मुंहिंजो, मां तव्हांखे चयो छा इहो कयो? पर इंसाननि खे शैतान बरगिलाए थो छॾे, ग़लति रस्ते थो आणे थो छॾे। तंहिंजे करे असीं हीअ क़ुर लाज़िमी पढ़ूं, क़ुर सम्झूं। जे आयतूं क़ुर जूं सम्झंदासीं त असांखे सही रस्तो लभंदो, जे न त हीअ ॾिसो अलाह ताला असांजे लाइ हथ में क़ुर ईअं कहिड़ो वॾो अलाह साईं चए थो वलो उन क़ुरआन सुय्यरत बिल जिबाल, हिन जबलनि खे तव्हां हलाए सघंदो पंहिंजी जॻह तां, क़ुत्तअत बिल अर्द, ज़मीन फाड़े सघंदो तव्हां, ऐं कुल्लिम बिहिल मौता, मुअल्लनि सां बि तव्हां हुन मुखातब थी सघंदो। तफ़सीरुनि में हीअ सभु चवंदा त हीअ इशारा आहिनि सिर्फ़ु असांखे, इंसान उहो मोमिन जेके तव्हांजे लाइ इशारा आहिनि त तव्हां सम्झो हीअ क़ुर वॾी शइ आहे, अलाह जो कलाम आहे। हीअ तोखे नबी करीम जी हदीस में अचे थो क़यामत ॾींहुं या इमा यकून क़ाइदुक इलल जन्नह औ यकून साइक़ुक इलन नार। हीअ क़यामत ॾींहुं क़ुर जेको आहे तूं पढ़ी कोन थो या सम्झी कोन थो, जा त तोखे धिके दोज़ख ताईं पहुचाईंदो, जा त तोखे हथ मां वठी जन्नत जे दरवाज़े ताईं पहुचाईंदो। इहो अलाह जो कलाम आहे। क़ब्र में इंसानु सुम्हंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हिकिड़ो भलो माण्हू ईंदो, उन जी शिकिल ॾाढी सुठी हूंदी, उन
उन में ख़ुशबू ॾाढी भली हूंदी, उहे अचे हिन मईत जंहिंमहिल पूरे क़ब्र बंदि कंदा, सुवाल जवाब थी विया, जवाबु ॾेई छॾी, त पोइ उहो अचे हुनजे भरिसां अचे वेहंदो त हू पुछंदुसि मन अंत रहिमक अल्लाह, हू चवंदुसि अलाह जा प्यारा तूं केरु आहीं? चवंदो अना अमलुक सालिह, मां तुंहिंजो अमल सालिह आहियां, मां तुंहिंजो क़ुर जेको पढ़ंदे राति जो तहज्जुद करंदे, मां जेके तूं क़ुर जो आयतुनि जो तर्जुमो कंदे उन ते अमल कंदे, मतां तूं परेशान थी मां तोसां हिते गॾु हूंदुसि। तो ॾिसो न क़ुर असांखे केतिरो हिदायत हुजे, असांखे सम्झाए थो। असां क़ुर अञा बि कोन था पढ़ूं, अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त सदाई असीं क़ुर ते हलूं, क़ुर ते जीऊं, क़ुर ते हिन दुनिया मां वञूं ऐं हिन क़ुर ते अमल कयूं पंहिंजे अहल औलाद खे। ऐं दिलि में एतिरो न थिए, ॾिसूं जेॾीमहिल बि ॾिसूं था ही मुशरिक, ही मुनाफ़िक़, ही फ़िरक़ेबाज़ी जेके सफ़ा ग़लति शिरक में वञी पिया, ग़लति रस्तनि में पइजी विया, त असां चवंदासीं यार ही बि असां वांगुरु भला हुजनि हा, मोमिन हुजनि हा, निमाज़ी हुजनि हा, सही रस्ते ते हुजनि हा। त अलाह ताला चए थो त हिन आयत में चए थो जेके मुनाफ़िक़ हिन जा काफ़िर आहिनि, अफ़लम ययअसिल्लज़ीना आमनू अन लौ यशाअल्लाहु लहदन नास जमीअ, तव्हां छो था परेशान थियो? अलाह जे चाहे हा त सभिनि खे हिननि खे हिदायत ॾिए हा, पर असां वरी बि हिननि खे तबलीग करणु असां ते फ़र्ज़ु आहे, असां हुननि खे सम्झाइणु, छो जो ही असां ते फ़र्ज़ु आहे, हिदायत अलाह साईं जे हथ में आहे। हिते असांखे क़िसो अचे थो हिकिड़ो अन जाबिर बिन अब्दुल्लाह अल अंसारी, चए थो त ख़रजना मअ रसूलिल्लाह फी ग़ज़वा फ़ग़शियना मिन दूर मुशरिकीन, नबी करीम सां सहाबी चए थो त असीं निकितासीं कंहिं जिहाद ते फ़ी सबीलिल्लाह, ऐं हुते जिहाद तां मोटूं पिया, त जंहिंमहिल मोटूं पिया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अॼु असां सुम्हूं था वाट ते, राति थी वई त असीं सुम्हूं था, केरु असांजी चौकी कंदो, केरु असांजी चौकीदार थींदो अॼु राति? त शअब मिन शआब कंहिं जबलनि जे विच में लथासीं, त उते नबी करीम चयो त केरु असांजी चौकी कंदो? त हिकिड़ो हमराहो थियो, मुहाजिर हुजे उन ऐं ॿियो अंसारी हुजे, उन्हनि चयो या रसूल अल्लाह असीं चौकीदारी कंदासीं, तव्हां भले आराम कयो। त नबी करीम ऐं सहाबी आराम थिया, ऐं ही जेके ॿई वेठा जबल जे हिकिड़े चोटी ते चढ़ी, ऐं हुते हुननि चयो असीं चौकी कयूं था। त अंसारी चयो मुहाजिर खे त तूं अधु राति खणी चौकीदारी अधु मां थो कयां, पोइ वरी तूं कुझु निंड कजां, अकफ़िक आख़िर आहे। अंसारी चयोसि अतकफ़ीनी अव्वल लैल, तूं शुरूआत में उन जेके अंसारी खे मुहाजिर चयो अंसारी खे त तूं पहिरां चौकीदार थी, मां पोइ आख़िरी राति में मूंखे उथारिजां, वरी पोइ तूं आराम कजां। त हुन जेको मुहाजिर हुजे त उन चयुसि ठीकु आहे। अंसारी चयो मुहाजिर खे त अतकफ़ीनी, मुहाजिर जेको मके खां आया ऐं अंसारी जेके मदीने जा, त हुन मके वारे चयो ठीकु आहे मां चौकी कयां थो, तूं सुम्ही। पोइ सुम्ही पिया, ही न ॾिठो त सुकून आहे राति जो, ऐं वज़ू करे शुरू थियो निमाज़ पढ़ी। निमाज़ में जेॾीमहिल सूरत अल कहफ़ में पढ़ण में शुरू थियो त हिनखे एॾी लज़त अची वई क़ुर पढ़ण में, एॾी हुनखे यानी ॿिए जहान में हली वियो, त जो काफ़िर हा परे खां हुननि ॾिठो त हिकिड़ो माण्हू परे खां बीठो आहे, निमाज़ पढ़े पियो, परे खां हुननि ॾिठोसि जबल जे चोटीअ ते हो, त चवनि त इन जी पक कयूं त इहो जाॻे थो या पथर आहे या परे हुजनि थोरो। त हुननि हिकिड़ो माण्हू मोकिलियो, त उन खां वेझे अची हुनखे तीर चयईं परे खां, त हुनजे पासे में कुख में लॻी। त हुन जेको निमाज़ में हो जेको मुहाजिर, उन छा चयो त उन तीर खे कढी पासे ते रखे, वरी निमाज़ में शुरू हो ऐं तिलावत करे पियो। वरी हुन चयो त हिनखे लॻो अलाए कोन, वरी ॿियो हयईंसि तीर, त बि हुनखे लॻो हुनखे कुख में, त वरी बि उहो कढी पासे ते रखियईं। हुन पंहिंजी तिलावत में पूरो हुजे एतिरे करे जो हुनखे यानी सूर ऐं खून बि निकिरे पियो, पर वरी बि हुन तीर टियों हयुसि त पोइ हुन तीर कढी ऐं हुन जेके जल्दी हो रुकू ऐं सुजूद में वियो ऐं सजदो करे, ऐं हुन हमराह खे सलाम वराए ऐं सजदो करे सहाबी खे उथारियईं ॿी खे, त हुनखे चई त उथी दुश्मन लॻे थो पहुची विया आहिनि। त हुन उथी हेॾां होॾां वाक कई त पोइ दुश्मन भॼी विया, पर हुनखे चयईं त एतिरा मां तोखे यानी 3 तीर लॻा आहिनि ऐं मूंखे उथारी न। त वक़ामल अंसारी युसली, त हुन चयुसि त
त तूं मूंखे छो न मूंखे उथारियो। चई त बसि दोस्त छा चवई, मूंखे एॾी लज़त अची वई क़ुर जी जो मां हिन जहान में कोन हुउसि। एॾी फट जा इहे खून जेको निकिरे पियो मूंखे महसूसु ई कोन पियो थिए। पर पोइ टियों जेॾीमहिल तीर लॻो त मां चयो त हाणे दुश्मन वेझे अचे, असांजे साईं खे नबी करीम जे वेझे न अचनि। त ऐं मां तॾहिं तोखे उथारियो। त पोइ हुन जो वेही फटनि जो इलाजु कयईं ऐं हुन दुश्मन भॼी विया। पर असांजो मक़सदु इन किसे मां इहो आहे त ॾिसो न, हू क़ुर जी ज़िंदगी केसि ताईं हुननि खे पहुचाईंदी। हिकु क़िसो आहे सिफ़त सफ़वा। त ॾिसो हुन क़ुर जी लज़त जेॾीमहिल हुननि खे अची वई त हू दुनिया में सफ़ा हुआ ई कोन। तीर हिकिड़ो इंसान खे असांखे के न उहो मच्छर चकु हणे थो त असांजा अलाए किथां जा किथे था वञी पहुचूं। या मख के मुंहं ते थी वेहे त ॾिसो असीं किथां न किथां था वञी पहुचे। छो असांजी दिलि ज़िंदा न आहे, असांजी दिलि मुअल आहे। सहाबिन जी क़ुर सां दिलि ज़िंदा थी वई त हू जबलनि खां वधीक ताक़त पिया रखनि। अलाह ताला असांखे तव्हांखे बि इहा ॾिए, ईमान ॾिए, सहाबिन वांगुरु, ताबिईन वांगुरु, जेके उलमा आहिनि उन्हनि वांगुरु। अलाह ताला असांखे तव्हांजी ज़िंदगी दिलि जेकी आहे इन क़ुर ते हलाए ऐं जेसि ताईं अलाह सां अलाह सां मिलूं। हादा वल्लाहु अअलम। सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।